नाज़रीन एम ख़बर अवांखे ॾियूं पिया त DGISPR बर्ड्स में आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जी तकरीब में शिरकत ऐं ॻाल्हि ॿोल जे हवाले सां वज़ाहती बयान जारी कयो आहे। DGISPR पंहिंजे जारी कयल बयान में चयो आहे त बर्ड्स में आर्मी चीफ का बि सियासी ॻाल्हि ॿोल नाहे कई न वरी कंहिंजी माफ़ी जो ज़िक्र कयो आहे। हुन चयो त 9 मई जा वाक़िया सिर्फ़ फ़ौज न पर सॼी क़ौम जो केस आहिनि ऐं उन्हनि वाक़िअनि में मुलविस हर माण्हू सोल्तकार ऐं मनसूबा ठाहींदड़ सभु कानून मुताबिक़ जवाबदार आहिनि। DGISPR पंहिंजे बयान में चयो आहे त फ़ौज ऐं क़ौमी सलामती जा इदारा मुल्क खे हर क़िस्म जी साज़िशुनि ऐं दहशतगर्दी खां बचाइण लाइ पुरज़म आहिनि। हिकु भेरो ॿीहर अवांखे अहम ख़बर ॾियूं पिया। DGISPR बर्ड्स में आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जी तकरीब में शिरकत ऐं ॻाल्हि ॿोल जे हवाले सां वज़ाहती बयान जारी कयो आहे। DGISPR पंहिंजे जारी कयल बयान में चयो आहे त बर्ड्स में आर्मी चीफ का बि सियासी ॻाल्हि ॿोल नाहे कई न वरी कंहिंजी माफ़ी जो को ज़िक्र कयो आहे। हुन चयो त 9 मई जा वाक़िया सिर्फ़ फ़ौज न पर सॼी क़ौम जो केस आहिनि ऐं उन्हनि वाक़िअनि में मुलविस हर माण्हू सोल्तकार ऐं मनसूबा ठाहींदड़ सभु कानून मुताबिक़ जवाबदार आहिनि। DGISPR पंहिंजे बयान में चयो आहे त फ़ौज ऐं क़ौमी सलामती जा इदारा मुल्क खे हर क़िस्म जी साज़िशुनि ऐं दहशतगर्दी खां बचाइण लाइ पुरज़म आहिनि।